मुज़िल्ल ला वमन युज़्लिल फला हादिय ला वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला काफ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरा सदकल्लाहु मौलानल अज़ीम फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। डरता हूँ मौत से लेकिन मरना है ज़रूर। डरता हूँ मौत से लेकिन मरना है ज़रूर। डरता हूँ कफन से लेकिन पहना है ज़रूर। डरता हूँ कफन से लेकिन पहना है ज़रूर। सरे नेज़े पे हज़रत ने सुनाया यूं कलामुल्लाह। सरे नेज़े पे हज़रत ने सुनाया यूं कलामुल्लाह। फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो। अजीज़ा ने दोस्तों मुझा प्यारा भाईरो खुसूसन इन इलाके जा कलमे पढ़दड़ मुसलमानों ये अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम जा हिकड़ी आयत तिलावत क्यों। दुआए तला मूंखे ऐं तव्हां खे इन आयत जे मतों अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही अल्लाह तबारक व तआला जो मुक़द्दस कलाम आ, पाक कलाम आ।
जेको असांजे घरनि में भी मौजूद आहे, असांजे मस्जिदनि में भी मौजूद आहे, असांजे दिल में भी मौजूद आहे। जेड़े नमूने सां अल्लाह जो मुक़द्दस कलाम इन दुनिया जो सिंगार आहे, वरी अड़े ही नमूने सां अल्लाह जो मुक़द्दस कलाम आखिरत जो भी सिंगार आहे। कुरान का सवा का जिंदगी ना है, नमाज का सवा का जिंदगी ना है, बल्कि बेन लफ्जन में यही समझो ये अल्लाह तबारक व ताला जो मुक़द्दस कलाम जहान जो रूह थो। रूह जिया रूह को सवा इंसान के कम जो ना है, पीर छो न हुजे, सैयद छो न हुजे, आलिम छो न हुजे, जे कदे रूह ना है तो इंसान के कम जो ही ना है। अड़े ही नमूने सां जेकॾहिं तव्हां सां मुसलमाननि जी ज़िंदगी में अल्लाह जो मुक़द्दस कलाम ना आहे त असां मुसलमान भी के कम जा ना आहियूं। कुरान जो मक़सद ही इन्ही ते अमल करना। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में भी अल्लाह जो कुरान पढ़ियो, मदीने में भी अल्लाह जो कुरान पढ़ियो, हुनैन में भी मुंहिंजो सोनो इहो ही अल्लाह जो कुरान पढ़ियो। जिन कुरान ते यकीन कियो उन्हनि के जन्नत मिली भी वई। दुआ आहे त अल्लाह तव्हां असां के भी न कुरान जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। कुरान को सवा का जिंदगी ना है, महबूब जे फरमान को सवा का जिंदगी ना है। इंसाफ भी इन कुरान जे अंदर, अदालत भी इन कुरान जे अंदर, हिदायत भी इन कुरान जे अंदर, मोहब्बत भी इन कुरान जे अंदर, ऐं जन्नत भी इन कुरान जे अंदर। ऐं अज तव्हां सां मुसलमान गोड़ तो माशाअल्लाह केड़ो वडो आ, लेकिन मुसलमान ही आहिनि। जेकॾहिं हिक हिक घर में हिक हिक माण्हू अचे आ, पोइ बि हिते वेहण जी जाइ न हुजे। ये कुरान का मामूली किताब ना है। इन कुरान जो कदर पूछे आ तो मुझे महबूब को पूछे आ, सहाबन को पूछे आ, अहल बैतन को पूछे आ, हजरत अबू बकर को पूछे आ, हजरत अली सही को पूछे आ, बल्कि मुझे महबूब को पूछे आ तो कुरान चाहे, कुरान जो कदर छाए। जाहिरी में कुरान में वजन ना है, नंढो बार भी खणी तो सके, पोड़ो भी खणी तो सके, लेकिन इन कुरान जो वजन पूछा गणो थी तो मुझे महबूब को पूछा करे, जबलन को पूछा करे। अज तव्हां सा मुसलमान सिर्फ नाले जा मुसलमान रहा, न नमाज सा मुसलमानन वट, न कुरान जी तिलावत सा मुसलमानन वट, ए खबर भी आहे, यकीन भी आहे त मौत बरक आ। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के मौत जो प्यालो चखणो आ। दुनिया जे हर मजहबन में इख्तिलाफ आ, हर मजहबन में इख्तिलाफ आ, लेकिन मौत में काई इख्तिलाफ ना है। मौत एक अड़ी शय आ जो जेके रब के मञन था उहे भी चवन था मौत आहे, जेके रब के नथा मञन उहे भी चवन था बिल्कुल मौत आहे। सब कुछ समझूं था, लेकिन अमल असां मुसलमान नथा कयूं। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हज़रत खुबैब साईं मुझे सोने जो सहाबी, जेको जिहादन में मुझे सोने सां गॾु हूंदो हो, मक्के में मुझे सोने सां गॾु हूंदो हो, मदीने में मुझे सोने सां गॾु हूंदो हो, ताइफ में मुझे महबूब सां गॾु हूंदो हो। उहे सहाबा जेके ॾींहं रात मुझे महबूब जे साम्हूं हूंदा हा। हज़रत खुबैब साईं के मौके ते दुश्मन जे हथों गिरफ्तार थी वियो, मुझे सोने जो सहाबी खुबैब साईं गिरफ्तार थी वियो, दुश्मन जे हथों गिरफ्तार थी वियो। उहे दुश्मन हुआ मुझे सोने जे साहबन ते सड़दा हा, त हज़रत खुबैब साईं के दुश्मन गिरफ्तार कयो,
को चे पियो फिलाणे जंग में मुझे पी के शहीद कयो आ, को काफर चे पियो फिलाणे जंग में मुझे बाबे के मारियो आ, मुझे चाचे के मारियो आ। उन्हनि ज़ालिम जे हथ में मुझे सोने जो प्यारो साहबी गिरफ्तार थी वियो हज़रत ख़ुबैब साईं, लेकिन खिले तो परेशान ना है। साहब जो ईमान भी तो मजबूत हो। काफर चवनि था ख़ुबैब खिले छो तो, हाणे असां तोखे मारींदासे, तुंहिंजा हथ वॾींदासे पेर वॾींदासे जो त तूं नबी ते कलमो पढ़ियो आ। मुझे बाबे के तू कत्ल कयो आ, मुझे मामे के तू कत्ल कयो, हाणे असां तोखे जीअरो न छॾींदासे। लेकिन ख़ुबैब साईं परेशान न आहिनि। हज़रत ख़ुबैब के चयो हाणे तोखे असां वठी वेंदासे, लेकिन हज़रत ख़ुबैब साईं परेशान न आहिनि, न रोअन था न परेशान न बाहूं था बदन। उहे काफर मुझे सोने के लफ्ज कढन था रस्ते में, जे नबी जो कलमो छॾ त पोइ असां तुंहिंजी इज्जत क्यों था, तोखे छॾींदासे। हज़रत ख़ुबैब चए ज़ालिमो मूंखे बलजा मारियो, मूंखे टुकड़ा टुकड़ा कयो, लेकिन मुझे महबूब जो नालो न वठो, महबूब के लफ्ज न गलायो। ज़ालिमो जे असां तोखे वॾी सज़ा ॾींदासे, जे जहिड़ी सज़ा ॾियो क़बूल आहे, लेकिन मुझे सोने जो नालो ग़लत न वठो। ज़ालिमो हज़रत ख़ुबैब साईं के वठी आया। उहे ज़ालिम उहे काफ़र पाण में मीटिंग कयूं था इनके कहिड़ी सज़ा ॾियूं, इन जा हथ वढियूं या इन जा पेर वढियूं। मुसलमानों पाण में फ़ैसिलो इहो कयूं, इनके न मानी ॾियणी आहे न पाणी ॾियणो आहे, इनके कमरे में असां बंदि कंदासे। अरे बुक जी त वॾी सज़ा है, उन जी त वॾी सज़ा है मुसलमानों। लेकिन हज़रत ख़ुबैब साईं ॿुधे तो परेशान न आहे। अल्लाह जो कुरान ऐलान करे फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ओ ज़ालिम चवनि था इनके मानी ॾियणी ना है, पानी ॾियणो ई ना है, लेकिन हज़रत ख़ुबैब साईं निहारे तो। हज़रत ख़ुबैब साईं परेशान ना आहिनि, पाण में फ़ैसिलो कयो इन्ही के कहिड़ी सज़ा ॾियूं। चेड़े इन्ही के कमरे में बंदि कंदासे, कमरे के तालो हणंदासे, असां ॿाहिरों वेही रहंदासे। 3 ॾींहं इन्ही के कमरे में बंदि कंदासे, 3 ॾींहं मानी ॾियणी ना है, पानी ॾियणो ना है, बुख उन ते भलिया मरी वञे। जेकॾहिं 3 ॾींहंनि खां बाद में जेकॾहिं जीअरो थींदो त पोइ फांसी ते लटकाईंदासे। लेकिन ख़ुबैब परेशान ना आहे, मुरके तो। साहबन को पूछा कर मुझे सोने जो शान, अहल बैत जो शान मुझे साहबन को पूछा कर, अहल बैतन को पूछा कर। हज़रत ख़ुबैब साईं के ज़ालिमन कमरे में बंद कियो। मुसलमानों एक ॾींहुं गुज़री वियो, न पाणिया न मानिया। ॿियो ॾींहुं गुज़री वियो, न पाणिया न मानिया। 3 ॾींहं गुज़री विया, 3 रातियूं गुज़री वयूं, लेकिन ख़ुबैब साईं कमरे में बंदा, न मानिया न पाणिया। हाणे काफ़र भुलिजा खिलन पिया, के बस इन टाइम त मरी वियो हूंदो। 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, 3 रातियूं गुज़री वयूं आहिनि, न पाणिया न मानिया, बुख ते मरी वियो हूंदो। अल्लाह जी ज़ायो कसम काफ़र खिलन पिया। 3 ॾींहंनि खां बाद में जीअं तालो जो खोलियऊं, कमरे के जो खोलियऊं, अंदर निहारियऊं, चो सुभान अल्लाह। हज़रत ख़ुबैब साईं सुजदे में आ, सॼो कमरो मेवन में भरियो पियो आ। जो यार रब जी मेहरबानी आ, अल्लाह के न छॾींदो आ। मुसलमानों हज़रत ख़ुबैब साईं मेवा तो खाए, मेवा खाई वरी सुजदो तो करे, सुजदो करे वरी मेवा तो खाए। काफ़र हैरान थी विया, काफ़र सड़ी विया, ए त कमरे में पलंदो तो अचे। पाण में मीटिंग कयूं ते मेवा केर खणी आयो। छत ॾे निहारनि पिया, दरिन ॾे निहारनि पिया। हज़रत ख़ुबैब चए ज़ालिमो अल्लाह ते तव्हांखे भरोसो न आहे, अल्लाह ते तव्हांखे यकीन न आहे। अल्लाह बुकायलन के काते छॾींदो आ, अल्लाह उञायलन के काते छॾींदो आ। पूरी दुनिया जो मालिक हिकिड़ो है अल्लाह। तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर।
बसीर। अल्लाह फरमाए पूरी दुनिया जो मालिक मां, पूरी दुनिया जो खालिक मां, पूरी दुनिया ते मां रब जी नज़र हूंदी आ। जेके नमाज़ूं पढ़न था मां अल्लाह ॾिसां थो, जेके नमाज़ूं नथा पढ़न मां अल्लाह ॾिसां थो। पूरी दुनिया जी रिज़्क मां अल्लाह जे हथ में आ। आदत ख़ुएब चे ज़ालिमो छत ॾे तव्हां छो था निहारियो, कमरनि ॾे तव्हां छो था निहारो। ज़ालिम हुए त 3 ॾींहं हुया, अगर 3 महीना मूंखे बंदि कयो आहे, मुंहिंजो रब हमेशा मूंखे जन्नत जा मेवा खाराया। केर खारायो सभा? अल्लाह खारायो। कमरन में बंदा पो बि अल्लाह खारायो। अञा ॿियो मिसाल मां तव्हांखे ॾियां। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, वॾो नबी आ। बीबी मरियम बि हया वारी औरत आ, वॾी नेक औरत आ। अल्लाह फरमायो ज़करिया जी मुंहिंजा रब, ज़करिया बीबी मरियम जो खाइण, मरियम जो पीअण तुंहिंजे मथां ज़िम्मेदारी आ। ये आम औरत ना है, नबी जी अम्मा थी बणजे। होॾो अल्लाह जो कुरान ऐलान करे फरमायो वज़कुरु फिल किताब मरियम इज़ इंतबज़त मिन अहलिहा मकानन शर्किया। बीबी मरियम हया वारी औरत, नेक औरत हुई, लेकिन अल्लाह में ज़करिया मरियम जो खाइण तुझे मथां, मरियम जो पीअण तुझे मथां चयो मुंहिंजा रब। नबी जो हुकुम आ, नबी के हुकुम आ। हिकड़ी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम के कमरे में बंद करे पाण वयो। अचणो जल्दी हो लेकिन देर थी वही मुसलमानों। देर सां ज़करिया अलैहिस्सलाम के गाल याद आई, अल्लाह अकबर। मां त मरियम के कमरे में बंद करे आयो आ। ऐ बीबी मरियम बुक ते ज़मीन ते पई हूंदे, उन ते ज़मीन ते पई हूंदे, मूंखे त वॾो टाइम थियो आ, मां मोटी न आयो आ। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम तकड़ो तकड़ो अचे तो मुसलमानों, अल्लाह जो नबी आ, तकड़ो तकड़ो अचे तो। जियां दरवाजो जो खोलई ओडो अल्लाह जो कुरान ऐलान करे फरमायो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मेहराब वजद इंदहा रिज़्का काल या मरियम अन्ना लके हाज़ा कालत हुवा मिन इंदिल्लाह। नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफ़ा, शान कुरान मजीद, कायदे मिलत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबिया मुसलमानों, पूरी दुनिया या आलिम गड कर, दुनिया या पीर गड कर, दुनिया या सैद गड कर, एक साहबी जो शान सबिन को मथे आ, लेकिन सबिन साहबिन जो शान गड कर, एक नबी जो शान सबिन को मथे आ मुसलमानों। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जल्दी जल्दी आयो, दरवाजो जो खोले ईअं त कई सुभान अल्लाह। बीबी मरियम ठीक ठाक वेठी आ, लेकिन सॼो कमरो मेवन मों भरियल आ। अब के ॾिनुस? अल्लाह ॾिनुस त अल्लाह मदद कंदो आ। नबी हैरान, हज़रत ज़करिया हैरान थे मेवा काढो आया। अंदर जो टपियो, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम छत ॾे तो तके, दरवाज़न ॾे तो तके, भितन ॾे तो तके। बीबी मरियम समझी वई त ज़करिया अलैहिस्सलाम सोचे तो त को माण्हू अंदर आयो आ, लेकिन बीबी मरियम चुप्पा सवाल करे मां जवाब ॾियां। हज़रत ज़करिया देर सो पुछादो करे काल या मरियम, ओ मरियम चेजी ज़करिया अन्ना लके हाज़ा कालत हुवा मिन इंदिल्लाह। हज़रत ज़करिया पुछादो करे काल या मरियम, मरियम ॿुधाए त सही मरियम मेवा काॾों आंदे हुई, के मेवा तोखे ॾिना? मरियम मां त दरवाज़े के बंदि कयमि, तालो दरवाज़े के आयमि, छा बीबी मुंहिंजे खीसे में मरियम मेवा काॾों आंदे? बीबी मरियम चवण लगी ओ ज़करिया परेशान न थी, ज़करिया गणती न कर, को माण्हू अंदर न आयो आ, कोई अंदर न आयो आ। ज़करिया जॾहिं मूंखे बुख लंघंदी आ, उञ लॻंदी आ, मां अल्लाह के सड़ींदो आ, अल्लाह बंदि कमरनि में हमेशा जन्नत जा मेवा खाराईंदो आ। उहो रब अॼु बि आहे, लेकिन तव्हां असांखे यकीन न आहे मुसलमानों।
मुझे सोने को कुरान जो कदर पहुंचा कर हिकड़ी मंझंदि जो टाइम हो ॾाढी गर्मी हुई इमाम अंबिया के सफर मो मोटी पिया अचन मुझो सोनो के सफर मो मोटी पिया अचन जे रस्ते सां मुझो महबूब अचे पियो हेॾो हज़रत अली साईं बि वञे पियो मुझो मुर्शिद अली साईं बि वञे पियो ॿई आमो साम्हूं थी विया हज़रत अली साईं फरमायो अस्सलाम वालेकुम मुंहिंजा सोना मुझे सोने फरमायो वालेकुम सलाम या अली हज़रत अली फरमायो या रसूल अल्लाह साईं तव्हां काॾों था मोटी अचो महबूब तव्हां परेशान था नजर अचो माण्हू तमामु सोना तव्हां ग़मगीन था नजर अचो मुझे सोने फरमायो अली मां मुहम्मद थकी पियो आहियां अली मां परे मो सफ़र करे आयो आहियां अली मां मुहम्मद के निंड थी अचे मां मुहम्मद के निंड करण जो घुर्जे हज़रत अली साईं फरमायो या रसूल अल्लाह साईं तव्हां हिकिड़ो मिंट इंतज़ार कयो मां बिस्तरो खणी अचां महबूब वियाणो खणी अचां महबूब साईं ही त पथरीली ज़मीन आहे मुझे सोने फरमायो अली बिस्तरे जी मां मुहम्मद के ज़रूरत न आहे वियाणे जी मां मुहम्मद के ज़रूरत न आहे अली जेका शइ तलबा उहा ई मूंखे मिले मुझे सोने मुर्शिद अली से फरमायो या रसूल अल्लाह अलाए छा तव्हांखे तलबे मुझे सोने फरमायो अली मां मुहम्मद जी दिल थी घुरे इन पथरीली ज़मीन ते पलती हणी वेही रहो तुंहिंजी झोल में मां मुहम्मद रसूल आराम कयां केरा जो अली जे शान में मुकाबलो करे अड़े मां जन्नत के कुर्बान कयां अली साईं जे झोल जे मतों जो अली जे झोल में इमाम लंबी बाबा आराम कन हज़रत अली साईं फरमायो ॾाढी मूंखे ख़ुशी थी जो सालन को बाद में महबूब मुझे झोल मुबारक में आराम पिया कन हज़रत अली साईं फरमायो मां पलती हणी वेही रहियुमि पलती हणी पथरीली ज़मीन ते वेही रहियुमि त इमाम लंबिया मुझे झोल मुबारक में आराम पिया कन हज़रत अली साईं फरमायो सालन को बाद में मूंखे मौक़ो मिलियो आहे अॼु साईं जी सीरत ॾिसां अॼु साईं जी सूरत ॾिसां अॼु साईं जो चेहरो ॾिसां हज़रत अली साईं फरमाए पियो जॾहिं इमाम अंबिया आराम में हुया त महबूब जे सीरत ॾे पियो ॾिसां महबूब जे सूरत में पियो ॾिसां हज़रत अली साईं फरमायो अॼु साईं जे चेहरे के आसमान में भेटायां थो ॾिसां त साईं मुंहिंजो महबूब सोणो कि न आसमान सोणो हज़रत अली साईं फरमायो मां महबूब जे चेहरे ॾे तकियां पियो सीरत ॾे तकियां पियो सूरत ॾे तकियां पियो पोइ आसमान ॾे तकियुमि त मूंखे मज़ो न आयो मुझे सोने अली फरमायो मां सॼे ॾे निहार मूंखे मज़ो न आयो मां कबे ॾे निहार मूंखे मज़ो न आयो मां जाॾे काॾे तकियां पियो मूंखे मज़ो न आयो हज़रत अली साईं फरमायो आख़िर में मां महबूब जी सीरत ॾिसां पियो महबूब जी सूरत ॾिसां पियो महबूब जो चेहरो ॾिसां पियो मुझे मुर्शिद अली साईं फरमायो साईं जन जो चेहरो ईअं हो ॼणो रहल ते क़ुरान खुलियल हूंदो आहे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर हज़रत अली साईं फरमायो महबूब जो चेहरो मुबारक ईअं हो ॼणो रहल ते क़ुरान खुलियल हूंदो आहे हाणे हज़रत अली साईं असांजो इमाम आहे हज़रत हसन साईं असांजो इमाम आहे हज़रत हुसैन साईं असांजो इमाम आहे ज़ैनुल आबिदीन असांजो इमाम आहे हज़रत जाफ़र साईं असांजो इमाम आहे हज़रत अकील साईं असांजो इमाम आहे मुसलमानो असां त सभिनि खे मञण वारा मुसलमानो बल्कि अल्लाह फरमाए जिब्रील जी मुंहिंजा रब जिब्रील तू महबूब जो शान ॿुधा महबूब जी सीरत ॿुधा महबूब जी सूरत ॿुधा हालांकि अल्लाह के हर शइ जी ख़बर आहे पोइ बि जिब्रील को त पुछा करे जिब्रील जी मुंहिंजा रब तू महबूब जी सीरत ॿुधा तू महबूब जी सूरत ॿुधा ओॾो अल्लाह जो क़ुरान ऐलान करे फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना पूरी दुनिया जे लाइ मां तोखे रहमत करे मोकिलियो आहियां बरकत करे मोकिलियो आहियां शफ़ा करे मोकिलियो आहियां लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना मुंहिंजा महबूब तुंहिंजे अख़लाक़ सां केरु तो मुक़ाबलो करे व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम महबूबा तुझे अखलाक सां केर तो मुकाबलो करे
महबूब तुझे सीरत सा केर तो मुकाबलो करे, महबूब तुझे सूरत सा केर तो मुकाबलो करे। हज़रत जिब्रील फरमाया मुंहिंजा रब सभिनी नबियुनि के मां ॾिठो, मुंहिंजा रब सब नबी सोना, सब नबी हसीन, सब नबी सच्चा, लेकिन मोहम्मद जड़ो सुनो मां जिब्रील पे कदे ना है ॾिठो। अल्लाह फरमाया जिब्रील तू ॾिसदे काॾो जॾहिं त अहिड़ो सुहिणो मां अल्लाह पैदा ई ना है कयो। अल्लाह फरमाया मलाइको जी मुंहिंजा रब मलाइक तव्हां महबूब जी सीरत ॿुधायो, तव्हां महबूब जी सूरत ॿुधायो। मलाइकनि फरमाया मुंहिंजा रब सभिनी नबियुनि खे असां ॾिठो आहे, सब नबी सोना, सब नबी सच्चा, सब नबी ईमानदार, लेकिन मोहम्मद जहिड़ो सुहिणो असां मलाइकनि कॾहिं ना है ॾिठो। या तव्हां असांजो नबी केरा मुझे सोने जे शान में मुकाबलो करे मुसलमानो, उहो ही मुझो सोनो तो फरमाए मुसलमानो। ए अम्मा आमना थी फरमाए, अम्मा आमना थी फरमाए जडे महबूब मुझे झोल मुबारक में होया, मां कमरे जे छत को जो तकम त जुड़ अंदर आयो। जुड़ अचण सा एडी त रोशनाई हुई, एडी त तजली हुई जो महबूब मुके नजर ही ना आया। अम्मा आमना थी फरमाए मां परेशान थी वियुम त महबूब काॾे वया, गैबी आवाज आयो। आमना परेशान न थी, आमना गणती न कर, ए मोहम्मद सिर्फ तुझो पुट ना है, जान जो सरदार आ। आमना सिर्फ तो के प्यारो ना है, असा सभिनीन के मोहम्मद प्यारो आ। आमना जन्नत में महबूब जा आशिक, दुनिया में महबूब जा आशिक, आसमान में महबूब जा आशिक। ओ आमना है सिर्फ तो के प्यारो ना है, असा सभिनीन के प्यारो आ। बल्कि हजरत आदम तो फरमाए मुसलमानो जडे मां जन्नत में वयुम, जन्नत जडे मां वयुम हजरत आदम तो फरमाए जन्नत जे हर जगह ते लिखल हुए, हर बिल्डिंग ते लिखल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हजरत आदम पे फरमाए मां समझी वियुम इहो ही त अल्लाह के ॾाढो प्यारो आ, जो जन्नत में का जगह न हुई, को बंगलो न हो, को वण न हो जाते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखल न हुजन। बल्कि मां तव्हां के ईअं चवां मुसलमानो पूरी दुनिया तव्हां घुमी अचो, पूरी पाकिस्तान तव्हां घुमी अचो, मुझो नालो कंहिंखे याद न हूंदो, तव्हांजो नालो कंहिंखे याद न हूंदो, बल्कि पूरी दुनिया जे सरजमीन ते नंढे वॾे मर्द ऐं औरत के याद हूंदो त मुहम्मद रसूल जो नालो याद हूंदो। ए या तव्हां असांजो नबी मुसलमानो अल्लाह जी ज़ायो कसम उहे चरिया जेके कपड़ा लाए घुमदा होया, पांजे पी के न सुञाणन, अम्मा के न सुञाणन, उहे चरिया जड़े मुझे महबूब जे साम्हूं ईंदा, महबूब जे सीर ॾे निहारींदा, महबूब जे सूर ॾे निहारींदा, उहे चरिया ॾिसी ॾिसी चवंदा खुदा वहदहु ला शरीक लह पर मोहम्मद अल्लाह जो सच्चो नबी आ। अरे जबल बे मुझे महबूब के सुञाणन, वण बे मुझे महबूब के सुञाणन, जिन बे मुझे महबूब के सुञाणन। जेकॾहिं न सुञातो आ तू असां न सुञातो आ, बल्कि मां तव्हां के ईअं चवां मुसलमानो जॾहिं मुझो सुहिणो ई जान छॾे पिया वञन, ई दुनिया छॾे पिया वञन, मुझे सुणे पर मैं मुंहिंजा रब जी मुंहिंजा सोना अल्लाह जेकॾहिं मां मोहम्मद के तव्हां पाण ॾे घुरायो था, अल्लाह मुंहिंजी उम्मत सभिनि खां घणी आ, अल्लाह मुंहिंजे उम्मत में बेनमाजी हूंदा, मुझे उम्मत में नाफरमान हूंदा, मुझे उम्मत में मुजरिम हूंदा। अल्लाह जेकॾहिं मां मोहम्मद के तव्हां पाण ॾे घुरायो था, मुझे उम्मत जो कहिड़ो हाल हूंदो मुंहिंजा रब। अल्लाह जी ज़ायो कसम मुझो सुणो जॾहिं जान छॾनि था पोइ बि उम्मत याद आ, उम्मत जो हाल इहो ई आ जो जुमे जी नमाज बि असांखे नसीब न आहे। बाबा हाणे ॻोठ केॾो वॾो आ लेकिन मुसलमान ई आहे, बाक़ी शादी हो जिया, मेलो हो जिया, इते पैर रखण जी जाइ न हो जिया। क़यामत जे ॾींहुं अगर कुरान गवाही ॾिनो त तव्हां असांजो छा हालो। अल्लाह ने मुझा सोना परेशान न थी मुझा महबूब साईं मां तो ते स्पेशल मेहरबानी थी कयां, अल्लाह केड़ो मेहरबानी मुझे मतों तो करे। अल्लाह ने मुझा सोना तुझा उम्मती केड़ा भी मुजरिम हो जन, केड़ा भी नाफरमान हो जन, केड़ा भी बेनमाजी हो जन, मां अल्लाह कसम तो कणा सकरात को 10 मिनट अग में मुंह के सड़न मां अल्लाह वेटे वेटे जिंदगी जा गुनाह माफ कयां।
इन्हीं जे करे के शायर अंदाज में लिखियो वा उब्बे अहमद अजल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। उब्बे अहमद अजल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। बेसहारा न समझे ये दुनिया हमें, बेसहारा न समझे ये दुनिया हमें, अमो गरीबों का आका मदीने में है। अल्लाह तवां के आबाद करे, अल्लाह अंगूठ वारन के आबाद करे। मजे के अल्फाज चुम अल्लाह तवां असां के अमल जी तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्लल बल।